हिस्टोरियन विदाउट बॉर्डर्स सिंध पाकिस्तान चैप्टर पंहिंजे क़याम जे 2 ॾींहनि अंदर ई तकरारी बणिजी वियो आहे। टिनि बानी मेंबर्स लातालुकी जो इज़हार करे छॾियो आहे, जॾहिं त कुझु साइडलाइन थियण लाइ मुशावरत करे रहिया आहिनि। सियासी मंज़रनामे मां गाइब अॻूणी मुस्लिम लीग अॻवान ऐं जनरल परवेज़ मुशर्रफ जी तर्जुमान मारवी मेमण गुज़िरियल ॾींहुं साम्हूं आई ऐं सिंध जे कुझु रिटायर्ड सरकारी मुलाज़िमनि, अकेडमिया, सोशल मीडिया एक्टिविस्ट सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस में हिस्टोरियन विदाउट बॉर्डर्स सिंध पाकिस्तान चैप्टर जे क़याम जो ऐलान कयो। मारवी मेमण दावा कई त अॼुकल्ह बयानीअ जी जंग आहे। सिंध जो बयानियो सही करण लाइ संदन टीम में दानिश्वर, अदीब ऐं मौर्रिख़ शामिल आहिनि। हुन पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में सहाफ़ी ऐं मुहक़िक़ क़ाज़ी आसिफ़ जो नालो वरितो, पर क़ाज़ी आसिफ़ फेसबुक ते पंहिंजी पोस्ट में उन्हनि खां लातालुकी जो इज़हार कयो। क़ाज़ी आसिफ़ वज़ाहत कई त मारवी मेमण ख़ातिरी कराई त हाणे संदसि कंहिं जमात सां वास्तो नाहे। हू सिंध लाइ कमु करणु चाहे थी, पर ॿिए ॾींहुं हुन हिकु इंटरव्यू में जनरल परवेज़ मुशर्रफ खे न रुॻो पंहिंजो कयो, पर उन जे हर क़दम ऐं अमल खे दुरुस्त क़रार ॾिनो। मारी जो चवणु हो त अकबर बुगटी ख़िलाफ़ थियल कार्रवाई दुरुस्त हुई ऐं इहो बि चयो त नवाज़ शरीफ़ परवेज़ मुशर्रफ जे जहाज़ खे बम सां उॾाइण पिए चाहियो। मारवी जे इंटरव्यू केतिरनि ई ॻाल्हियुनि खे वाइको करे छॾियो। जेकॾहिं फ़क़ति सिंध जी तारीख़ ऐं बयानीअ ते कमु करणो हो त ॻाल्हियूं आमरनि जी हिमायत में छो कयूं वियूं। सोरठ सिंधु लिखियो त सिंध माउ आहे जेका पंहिंजे हर बचे खे माफ़ कंदी आहे, पर शर्त त ग़लती कंदड़ पंहिंजे हर लफ़्ज़ ऐं अमल में सिंध जो हुजे। हाणे हू संदसि फोरम जी मेंबर नथी रही सघे। नसीर मेमण चवे थो त फोरम जो मक़सदु रुॻो सिंध बाबति पखेड़ियल उन नाकारे बयानीअ अॻियां बंदि ॿधणु हो, जेको सिंध जे जोग्राफियाई वहदत जे हवाले सां लगातार ऐं अॻे खां वधीक मुनज़्ज़म नमूने अॻियां वधायो पियो वञे। बाक़ी हिन फोरम जे उन खां सवाइ अमली सियासत जे हवाले सां का बि एजेंडा नाहे। इनाम शेख, जामी चांडियो, आमिर मेमण, आमिर सिद्दीकी, नाज़ सहतो, मोहसिन बब्बर, सोरठ सिंधु, आसिफ़ क़ाज़ी, साईं शम्स जाफ़रानी ऐं ॿियनि दोस्तनि सलाह मशवरो करे अॻिते जो लाहे अमल जोड़ियो वेंदो। अमृत मंज़ूर लिखे थी त आऊं हिन ॻाल्हि खे पूरी शऊरी वज़ाहत सां सम्झां थी त सिंध खे सभ खां वॾो नुक़सान उन गैर सियासी नैरेटिव ॾिनो आहे, जेको असल में हक़ीक़तुनि खां फ़रार जो ॿियो नालो आहे। सदस्य लाइ इहो मुमकिन नाहे त कंहिं अहिड़े प्लेटफॉर्म जो हिसो बणिजे जिते खेसि पंहिंजी सुञाणप खे गैर सियासी तौरु पेश करणो पवे या पंहिंजी फ़िक्री वाबस्तगी खां लाताल्लुक़ थियण जो तासुर ॾियणो पवे। अमीर बख्श बबरो लिखे थो त कंहिंखे सिंध दुश्मनी जो सर्टिफिकेट ॾियण खां अॻु इहो ॾिसजे त हिन सथ जो आइंदा जो क़दम कहिड़ो ऐं केॾां थो खॼे।